हिकिड़े मां हेॾे बयानु करण वियुमि लाखा रोड ते हिकिड़े दोस्त मूंखे चयो त मुंहिंजो नानो जेको आहे उहो ॿोहे जो पोइ लॻो आहे हदीस खे न मञींदो आहे नाने जो भाउ अचे स्कूल जो उस्ताद मुलाक़ात बि हिकु दफ़ो कराए वरी लाइब्रेरी में वठी वियो वाक़फ़ियत थी वई वरी हुन सां गॾिजी कुझु सफ़र बि कई ॿिए दफ़े वियुमि त उहो वाइस में वेठो जेको ईंदो ई न हो वेठो मां उते इहा ॻाल्हि कई त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी निजात जे लाइ ज़रूरी आहे उन जी ज़िंदगी खे उन ज़िंदगीअ खे सम्झी मञे उन मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारींदो तॾहिं कामयाबु थींदो हाणे के माण्हू था चवनि त असां क़ुर पाण सम्झंदासीं मुनकिरीन हदीस ईअं ई चवंदा आहिनि क़ुर असां पाण क़ुर अलाह ॾिनो न नबी साईं उअं त क़ुर ॾिनो के माण्हू था चवनि त असां क़ुर पाण सम्झंदासीं असांजी जीअं पाण असां पढ़ियल आहियूं क़ुर मौजूदु आहे उन तर्जुमा तफ़सीर लिखिया पिया आहिनि उन जे लाइ ॿिए कंहिं किताब जी ज़रूरत न आहे इशारो अथनि नबी साईं जे हदीस ॾे माना नबी साईं जे ज़ात जे सम्झाइण जी माना ज़रूरत न आहे मूं ते बयान में इहो चयो त जेके माण्हू चवनि था त असां पाण क़ुर सम्झंदासीं क़ुर में त हुकुम आहिनि अक़ीमुस्सलाह कुतिब अलैकुमुस्सियाम वुज़ू कयो तयम्मुम कयो मसह कयो जिहाद कयो रोज़ा रखो ज़कात ॾियो इहे त हुकुम आहिनि न चयूं हा इन हुकुमनि ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अमल कयो या न कयो सभिनी चयो कयो ज़रूरु कयो हाणे अल्लाह साईं थो फरमाए तव्हांजे लाइ उहो जेको रसूल अमल कयो न उहा ज़िंदगी तव्हांजे लाइ सुहिणो नमूनो आहे निजात उन में आहे पोइ मां पुछियोमांसि नबी साईं जेका ज़िंदगी गुज़ारी उहा क़ुर में लिखियल आहे त नबी साईं निमाज़ कीअं पढ़ी रोज़ा कीअं रखिया ॿियनि सभिनी त न कई त न आहे लिखियल उहो हा पियो करे त लिखियल आहे हाणे मां ॻाल्हाइणो बि उन सां हो ॻाल्हाइणो बि उन सां हो हुनजो हा लिखियल आहे ईअं कंदो हेठि मां वरी सुवालु कयो बाबा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका निमाज़ क़ाइमु कई क़ुर में लिखियल आहे कीअं कयूं रोज़ा कीअं रखिया कहिड़े टाइम ते रखियऊं कहिड़े टाइम ते खोलियऊं रोज़े में छा छा कयूं कहिड़ियुनि शयुनि जी करण जी इजाज़त आहे कहिड़ियुनि शयुनि खां रुकावट आहे ज़कात कीअं ॾिनऊं हज कीअं कयूं लिखियल आहे सभिनी न कई हाणे हुन बि सम्झो चई न आहे लिखियल हाणे अल्लाह साईं थो फरमाए त नबी पाक जी ज़िंदगी तव्हांजे लाइ निजात लाइ ज़रूरी आहे उहा क़ुर में आहे न पोइ जेको इन ॿियनि किताबनि खे नथो मञे उनखे नबी साईं जी ज़िंदगी काॾों ईंदी हथ पोइ उनखे निजात मिलंदी पोइ इन माण्हूअ क़ुर खे मञो जेको चए थो मां क़ुर खे थो मञा क़ुर त हीअं चएसि उनखे मञे न मञे इन ते मां ॿ टे ॻाल्हियूं कयूं अछी ॾाढी चाचो आहे मां बसि कई चई दुआ करो बाबा जलसो अञा हले थो चएसि असांजो जलसो कामयाबु थी वियो नारा बि ऐं जलसो बि कामयाबु थी वियो बसि दुआ करो ऐं अहिड़ा माण्हू असांजे ॻोठ में आहिनि अॼु जेको तव्हां वाइदो कयो आहे अलाह कंदो सम्झी वेंदा मक़सदु असांजो पूरो थी वियो त इस्लाम खे सम्झण जे लाइ क़ुर खे सम्झण जे लाइ जेके इस्लाम ॻाल्हियूं ख़ुदि सम्झायूं आहिनि उन्हनि खे साम्हूं रखी सम्झंदासीं त पोइ असां कामयाबु थी वेंदासीं सभ खां बुनियादी चीज़ क़ुर आहे जेको इस्लाम आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन ते अमल कीअं कयो पोइ अमली ज़िंदगी नबी पाक जो तरीक़ो आहे क़ुर मजीद जे सम्झण जो हिकिड़ो उसूल आहे फरमाया ज़ालिकल किताब ला रैब फी अहिड़ो किताब जंहिंमें को शक न आहे हुदल लिन्नास सभिनी माण्हुनि लाइ हिदायत आहे ला यतीहिल बातिल मिन बैन यदैहि वला मिन खल्फी अॻियों ऐं पोयों हिनजे बातिल नथो अची सघे ही सभिनी माण्हुनि जे लाइ हिदायत आहे अल्लाह जे तरफ़ों नाज़िल कयल आहे
इन में को भी शक ना है, अव्वल को आखिर ताईं सच्चो आ। इन में का भी कूड़ी गाल, कसी गाल, कच्ची गाल ना है। यो कुरान पांजी पान वज़ाहत तो करे, पर इन जे समझण जो अल्लाह उसूल बयान कयो, इन के किए समझबो? अल्लाह रब्बुल इज्जत फरमायो हुवल्लज़ी अंज़ल अलैकल किताब, उन अल्लाह पैगंबर तुझे मथा किताब नाज़िल मिनो आयात मुहकमात, इन में हिकड़ियूं आयतूं आहिनि जेके मुहकम आहिनि। हुन उम्मुल किताब, उहे मुहकम आयतूं ई किताब जो बुनियाद आहिनि। माना अकायद अहकाम उन मुहकम आयात में वाज़िह थींदा, बुनियाद आ किताब जो ही। इनके समझो तो ये समझो मुहकम आयात जुदा आहिनि, आयात मुतशाबिहात जुदा आहिनि। उखर मुतशाबिहात, ॿियूं आयतूं इन में मुतशाबिहात आहिनि। हाणे आयात मुहकमात छा खे चइबो आहे? जंहिंमें अहिड़ा लफ़्ज़ वाज़िह हुजनि जो ॿुधण सां ई माण्हू सम्झी वञे त हिन में हीअ ॻाल्हि आहे। जे तर्जुमे करण वारो करे त हिकिड़ो ई तर्जुमो करे, मुफ़स्सिर तफ़सीर करे त उनजो हिकिड़ो ई तफ़सीर करे, इनखे मुहकमात चइबो। व उखर मुतशाबिहात, ॿियूं आयतूं आहिनि जेके आयत मुतशाबिहात आहिनि। आयात मुतशाबिहात छा खे चइबो आहे? जिन में अहिड़ा लफ़्ज़ अल्लाह पाक बयान कया आहिनि जंहिं लफ़्ज़ में हिक माना खां वधीक मानाऊं आहिनि। लफ़्ज़ जूं मानाऊं 2, 3, 4, 5 आहिनि। फ़अम्मल्लज़ीन फ़ी क़ुलूबिहिम ज़ैग़ुन, जिन माण्हुनि जे दिलनि में टेढ़ हूंदो आहे। फ़अम्मल्लज़ीन फ़ी, हाणे आयात मुहकमात छा खे चइबो आहे? जंहिंमें अहिड़ा लफ़्ज़ वाज़िह हुजनि जो ॿुधण सां ई माण्हू सम्झी वञे त हिन में हीअ ॻाल्हि आहे। जे तर्जुमे करण वारो करे त हिकिड़ो ई तर्जुमो करे, मुफ़स्सिर तफ़सीर करे त उनजो हिकिड़ो ई तफ़सीर करे, इनखे मुहकमात चइबो। व उखर मुतशाबिहात, ॿियूं आयतूं आहिनि जेके आयत मुतशाबिहात आहिनि। आयत मुतशाबिहात छा खे चइबो आहे? जिन में अहिड़ा लफ़्ज़ अल्लाह पाक बयान कया आहिनि जंहिं लफ़्ज़ में हिक माना खां वधीक मानाऊं आहिनि। लफ़्ज़ जूं मानाऊं 2, 3, 4, 5 आहिनि। फ़अम्मल्लज़ीन फ़ी क़ुलूबिहिम ज़ैग़ुन, जिन माण्हुनि जे दिलनि में टेढ़ हूंदो आहे। फ़अम्मल्लज़ीन फ़ी क़ुलूबिहिम ज़ैग़ुन फ़यत्तबिऊन मा तशाबह, उहे आयात मुतशाबिहात जे कढ लॻंदा आहिनि। मिन हुब्तिगाअल फितनह, फितनो बर्पा करण जे लाइ, वब्तिगा तावील, उन जी तावील करे हिकिड़ी माना वठी फितनो बर्पा कंदा। हाणे आयतूं मुतशाबिहात पढ़ी करे, मञे करे, ॿियनि खे ॿुधाए करे अल्लाह तो फरमाए त इहे फितनो पैदा था कनि। ये आयत मुतशाबिहात कहिड़े किताब में आहिनि? कंहिंमें? माना कुरान मजीद जूं आयतूं को पढ़े, आयत मुतशाबिहात पढ़ी ऐं चवे, ऐं उन जी जॾहिं तर्जुमो हूंदो त को हिकिड़ो कंदो, को ॿियो बि करे सघे थो। ऐं उन जी मुफ़स्सिरीन हज़रात जॾहिं तफ़सीर कंदा त उन में मुराद ॾसींदा, चवंदा हिन में हीअ मुराद आहे, या हीअ मुराद आहे, या हीअ मुराद आहे। फिलाणो आप बुज़ुर्ग थो चए त हीअ मुराद आहे, फिलाणो थो चए हीअ मुराद आहे, फिलाणो थो चए हीअ मुराद आहे। उन जी मुराद ॿुधाईंदा, मुख़्तलिफ़ मुरादूं ॿुधाईंदा। ॿियनि लफ़्ज़नि में मां थोरो पंहिंजे माहौल में इहा ॻाल्हि कजे त मतां सांझी थिए सम्झण में। उस्ताद तालिब खे चयो त वञ फंटा वारी लीटर वारी बोतल वठी आ, बोतल वठी आ लीटर वारी, पर कहिड़ी? फंटा वारी। वेंदो वञी वठी ईंदो न। इन में ॿिया कंहिं माना जो इस्तेमालु आहे न? सिधी ॻाल्हि आहे, वञी वठी आयो। उस्ताद तालिब खे चयो त वञ बोतल वठी आ, ॿियो कुझु न ॾसे। उते जो वियो, हुनखे चए बोतल ॾे। हुन पुछ दुकानदार कहिड़ी बोतल ॾे, कहिड़ी? हिनखे त ख़बर ई न कहिड़ी, अलाए कहिड़ी उस्ताद, इहो त उस्ताद खां मां पुछियो ई न। हाणे हिन लाइ मालिक जेसि ताईं ॾसे न। हा साईं, ॿियो तालिब जे गॾु टियों हुजे उस्ताद हीअ चई हूंदई,
हीअ चई हूंदई, हीअ चई हूंदई, माना मुराद हीअ अथसि क़ुरान जे आयत जे मुराद वठण जी हैसियत इस्लामी आहे। आयत मुतशाबिहात हुजे, जे अल्लाह जो नबी उन जी मुराद मुतयन करे त उहा क़ुरान वांगुरु सची आहे, छो त नबीअ खे अल्लाह पढ़ायो आहे। पर जे नबी नथो ॿुधाए ऐं ॿियो आलिम थो ॿुधाए, वॾो आलिम आहे, वॾो उस्ताद आहे, वॾो मुसन्निफ़ आहे, वॾी तसनीफ़ अथसि, वॾियूं हदीसूं यादि अथसि, हाणे पर ॾसे थो त हिन में मुराद ई आहे, त इन मुराद जी हैसियत कहिड़ी हूंदी त हीअं हूंदो, हीअं ज़ोर सां इहा माना न, इस्लाम में हिन जी हैसियत इहा आहे त हीअं हूंदो। असां वटि कंहिं किताब में को आलिम पढ़े न त किताब में लफ़्ज़ लिखियलु आहे हिन में मुराद हीअ आहे, त उनखे बि क़ुरान जो 31 सिपारो सम्झंदो। मुराद आलिम लिखी आहे बसि, इहा लिखियलु आहे न बसि। हिकिड़ो हिकिड़ी मुराद वठंदो, ॿियो वठंदो, टीं वठंदो, त टकर थींदो या न थींदो? मां हिकु जाइ ते इहो बयानु कयो, मौलाना मसूद रहमान उस्मानी रहमतुल्लाह अलैह शहीद, उहे वेठा आहियूं बसि, सभिनी उलमा जी महफ़िल पिंडीअ में, रावलपिंडीअ में, उते मां ईअं बयानु कयो। उस्मानी साहब चयो त यही से बिगाड़ शुरू हुआ है, बिगाड़ जी शुरूआत ई आहे। मुराद काथे लिखियलु आहे त बसि लिखियलु आहे न, बसि मुराद वठणु इहो क़ुरान न आहे, इहा तावील आहे, इहा सम्झ आहे, इहा बि थी सघे थी, ॿी बि थी सघे थी। इन करे उमूमन हिकिड़ी मुराद हूंदी ई न आहे, या हीअ मुराद आहे या हीअ या हीअ, इहो या छो थो चयो वञे? पक्की ॻाल्हि आहे या कची आहे तॾहिं? ॿ घणा थिया? हिकिड़ो चए 4 थिया या 5 थिया, माना 4 ते पक अथसि, पक हूंदसि त पोइ या चवंदो न। फ़अम्मल्लज़ीन फ़ी क़ुलूबिहिम ज़ैग़ुन फ़यत्तबिऊन मा तशाबह, 23 दिल वारा माण्हू इतों इस्लाम जो बिगाड़ पैदा कंदा आहिनि क़ुरान मां। हाणे हिकिड़ो माण्हू कलाक बयानु करे आयत मुतशाबिहात पढ़ी चवे फिलाणे मुफ़सर लिखियो आहे मुराद ई आहे, फिलाणे लिखियो आहे मुराद ई आहे, फिलाणे लिखियो आहे मुराद ई आहे, ऐं उहा बिल फ़र्ज़ मुहकम आयत जे ख़िलाफ़ नतीजो बणाए त इहो फितनो आहे या न? माण्हू छा सम्झंदा? माण्हू त सम्झंदा क़ुरान पियो पढ़े न, त क़ुरान मजीद जे सम्झण जो ख़ुदि उसूल आहे। हाणे आयत मुतशाबिहात खे आयत मुहकमात जे ताबियो बणाइणो आहे। का बि अहिड़ी मुराद जेका मुहकमात जे मुक़ाबले में अचे क़ाबिल क़बूल न आहे। लिखण वारो केर बि हुजे, लिखण वारो केर बि हुजे, माण्हू हितां भुला आहिनि, हर को क़ुरान थो पढ़े न, क़ुरान पढ़ी ॿुधाए, हर को पढ़े थो क़ुरान, हितां भुला आहिनि। इन करे असांखे पूरी कोशिश करे क़ुरान जे सम्झण जो उसूल यादि रखणो आहे। हिकिड़े मुंहिंजे दोस्त बयानु कयो, इहो मदरसे में पढ़ी आयो शेखुल हदीस साईं वटि, ऐं कई आलम उतां बणिजी विया, हे बि बणिजी आयो, जामिया हैदरिया में आयो, इहो उसूल पढ़े तक़रीरनि में ॻाल्हि कंदो वरिते। उस्ताद जे इलाइक़े में बि हुनजो बयानु थिया 2-3, वरी उस्ताद सां मिलण वियो, उस्ताद खे कंहिं ॾसियोसीं तव्हांजो शागिर्द क़ुरान जे मञण जो सम्झण जो बि उसूल थो ॿुधाए। हा अची मां जो वयमि साईं मांखे ईअं मूं ॾे करे चयो छोरा तूं इहो क़ुरान जे सम्झण जो बि उसूल थो ॿुधाए छा माण्हुनि खे? मां त चई वाइड़ो थी वियुमि, साईं अलाए नाराज़ थियो आहे, अलाए छा आहे। मां चयो मां ईअं कयां त थो, मां सही थो कयां अलाए ग़लति थो कयां। साईं चयो त ॻाल्हि तूं सही थो करें, पर असांजी ज़िंदगी हेतिरी गुज़री आहे, इहो पढ़ायूं था, इहो पढ़ूं था, पर अॼु ॾींहं ते असां इहो सम्झूं न आहे त इहो उसूल आहे।
इन ख्याल ना है, इन ख्याल ना। हज़ारे टकरा हज़ारे इख्तिलाफ़न जो हल थी वेंदो इन उसूल जे समझण सां। अक़ीदो साबित थींदो त मुहकम आयात मां, अहकाम साबित थींदा त मुहकम आयात मां, मुतशाबिहात मां न। भला अल्लाह मुतशाबिहात एॾी छो नाज़िल कयूं? त इंसान खे अल्लाह मोकिलियो ई इम्तिहान में पवण जे लाइ। हिन इम्तिहान थिए न, पहिरियों त इस्लाम खे मञे थो या नथो मञे, इहो इम्तिहान। वरी दीन खे सिखण जी कोशिश करे थो या न, वरी सिखे थो त हिन उसूल ते हले थो या नथो हले, इम्तिहान ई इम्तिहान। वरी अमल करे थो त ॾेखाव लाइ थो करे या अल्लाह लाइ थो करे, इम्तिहान ई इम्तिहान। इन करे अवां हज़रात जी मुंहिंजी ज़ाती ज़रूरत आहे त इस्लाम खे सम्झी अॻिते हलूं। इंशाअल्लाह इहा कोशिश कबी।